अस्सलाम वालेकुम अकबर खान। वालेकुम अस्सलाम करम खान। चइबो त मंसूर खान सां एॾी नाराज़गी आहे जो मुंहिंजो नालो वठी तव्हां सलाम कयो। असांजे विच में वॾी दोस्ती हुई, पर नफ़रतुनि जो बिच मंसूर खान पोखियो, मूं न। करम खान, तव्हां पंहिंजे दोस्त जी मदद कई ऐं मूं पंहिंजे दोस्त जी मदद कई। बाक़ी नफ़रतुनि खे घंटे में तव्हां ॿधी वेही रहिया आहियो, मां न। तव्हां ॿिन्ही जे विच में मां ॻाल्हियूं कराए सघां थो, जेकॾहिं तव्हां ॿई हिकु थियणु चाहियो त। मां इन इरादे सां हिते न आहियां अकबर खान। कम तव्हां कहिड़े सां बि आया हुजो, पर मां चाहींदुसि त तव्हां ॿिन्ही जो ठाह थी वञे, त जीअं असां पुराणे वक़्त वांगुरु सभु दोस्त गॾु हुजूं। अकबर खान, मां त सभु कुझु विसरण लाइ तयारु आहियां, जेकॾहिं करम खान पंहिंजे दिलि मां बुग़्ज़ ऐं कीन खे ॿाहिरि कढे त। ॿुधो पिया अकबर खान, असांजी दिलि निजिस आहे जंहिंमें कीनो भरियल आहे। तव्हां ॿई परे वञी पहुतव, हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। वियो वियो। मुंहिंजे हूंदे तव्हांखे करम खान पंहिंजो मक़सदु कोन ॿुधाईंदो, उन करे मां चाहींदुसि त तव्हां मूंखे इजाज़त ॾियो। चङो मंसूर खान, मोकिलानी कान्हे का, वरी मिलंदासीं। करम खान वे। मंसूर खान जो आवाम अञा मक़सदु न आहे निकितो, तॾहिं त तव्हांजी ओताक जा चकर थो फिराए। चाकर खान तमामु घणो उथी वियो, अवां सुठो कयो जो हुनखे पूरो करे छॾियो। करम खान, चाकर खान खे मारण जो इरादो कोन हुयो, पर छा कयां, रोई अचे गिची में पियो। अकबर खान हुनखे मारे छॾियो थो आया, अञा चाकर खान खे क़ैद में रखी वेठा आहियो। तूं छा थो सम्झी, मरी वियो हूंदो या अञा क़ैद में आहे? मालिकनि खे त अञा उमेद आसरो आहे त चाकर खान अञा ज़िंदा आहे। इन जो मतिलबु त तव्हां बि इहा ॼाण वठण जे लाइ हिते आया आहियो। जेकॾहिं हू मुंहिंजा सॼण हुजनि हा न, त मां हुननि जी जांच करणु ज़रूरु अचां, पर चाकर खान मुंहिंजो दुश्मन आहे। त पोइ हुनजी ॼाण वठण पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? जेकॾहिं ज़िंदा आहे त हुनखे पूरो करे छॾियो, ऐं तव्हां नथा मारे सघो त हुनखे मुंहिंजे हवाले कयो। हाणे जेकॾहिं चाकर खान ज़िंदा हितां वञे थो न, त सभिनि जे लाइ ख़तरनाक थी वेंदो। त पोइ मां इहा रिस्क कीअं थो खणी सघां? ईअं सम्झ त चाकर जा हॾा ई ॻरी विया हूंदा। तूं का ॿी ॻाल्हि कर, ॿियो को मक़सदु अथई त उहा ॻाल्हि कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।